भिरिया रोड पुलिस अहलकार जो पकोड़ा विकिरो कंदड़ पोर ते तशद्दुद। पुलिस अहलकार पकोड़न जो थाल रोड ते उछले छॾिया। दुकानदार दाहूं कंदो रहियो। पुलिस अहलकार खे रहम न आयो। वेंदे वेंदे पोरहत जे खीसे मां 4,000 बि कढी वियो। दुकानदार जो पुलिस जे ज़ियातनि ख़िलाफ़ एहतजाज। इन सिलसिले में पोरहत दुकानदार कमाल चांडियो ॿुधायो त भिरिया रोड पुलिस थाणे जे अहलकार फैज़ल जत ऐं ॿियनि शाम जो जीअं मां दुकान खोलियो त मुंहिंजे पकोड़नि जे दुकान ते अची करे पहिरियां गारगन कई, बाद में तशद्दुद करे मुंहिंजे खीसे में पियल 4,000 खां वधीक पैसा पाण फुरे विया आहिनि ऐं मां जेको पकोड़ा ठाहिण लाइ गॾु कयल हुयो उहो सामान हुननि रोड ते उछलाए छॾियो। हुन जो त मुंहिंजे दुकान जे साम्हूं सिंधड़ी होटल खुलियल आहे जंहिं तां भिरिया रोड पुलिस मंथली वठंदी आहे। हिन SSP नौशरो फिरोज़ी ॿिनि वसवारनि खां मुतालिक़ त वाक़े जो नोटिस वठी मूंखां फुरथियल पैसा वापसि कराए वञनि। अहलकार फैज़ल जट ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿिए पासे मौक़िफ़ वठण लाइ SHO भिरिया रोड मुजीब नारेजो सां राब्तो कयो वियो, जंहिंजो चवणु हो त सॼे वाक़े जी जांच करे रहिया आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।